नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे दारा अवान मां ख़बर ॾींदा सखर भरिसां भाइटियो शकील हुसैन शाह चाचे ज़हूर हुसैन शाह के मिल्कियत जे करे मोतमार धमकियूं ॾियण लॻो। मुंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठो ऐं मां इन खे बिरादरी ऐं दोस्तनि साम्हूं बि चयो आहे, पर हू वाइदो कंदे बि ॻाल्हि नथो मञे। अहिड़ी ॻाल्हि सैयद ज़हूर हुसैन शाह मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे कई। हिन वधीक चयो त मां ख़ानदानी लिहाज़ कंदे बिरादरी ऐं दोस्तनि जी मार्फत सम्झाइण जी वॾी कोशिश कई, पर उन जे बावजूदि हिन बदमस्त बिजली चोर कामोरे हिकु दफ़े मुंह ते पिस्टल रखंदे मोतमार ॾिनियो त मिल्कियत हथ खणी वञ। मां अवां मीडिया वारनि जी माज़फ़िरत आला इख्तियारनि खां घुर थो कयां त मूंखे हिन ज़ालिम शख़्स खां तहफ़ुज़ ॾींदे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। करप्ट ऐं राशि क़िस्म जी सेवको लाइन बदमस्त ते ज़ोर जी बुनियाद ते धमकियूं ॾींदो आहे त तोखे न हिकु ॾींहुं मारींदुसि। हिन वधीक ॼाईंदे चयो त मां हिन ख़िलाफ़ SSP सखर ऐं DIG सखर वटि शिकायत कई आहे त मूंखे तहफ़ुज़ ॾेई वकील हुसैन शाह जेको हिन वक़्तु रोहिड़ी में लाइन जी नौकरी करे थो उन जे मथियां आबाद थाने ते FIR काटी वञे, मूं सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।